كان يظن أن لن ينصره الله في الدنيا والآخرة فليمدد بسبب إلى السماء ثم ليقطع فلينظر هل يذهبن كيده ما يغيظ. हिते अलाह ताला हिते अजीब आयत बयान फरमाई आहे, क़ुर सारो अजीब आहे। फरमाए थो त केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि ॻाल्हियुनि ते रेसर नथा कनि, ऐं पोइ नबी त फरमाए थो बाबा अलाह असांजो मददगार आहे, तव्हां न मञींदव ॻाल्हि त पोइ तव्हांखे नुक़सानु पहुचंदो। हो वरी दिलि में फ़ैसिलो था कनि त हे जेके असांजा अमीर आहिनि, वॾा वॾा माण्हू आहिनि, असांजा बुज़ुर्ग आहिनि, जिन खे हे नथो वञे, इहे सभु इन जे पुठियां जो पवंदा त हिनखे नुक़सानु कंदा। इहो फ़ैसिलो किन माण्हुनि वटि हुयो, तंहिंजो त असांजा पीर आहिनि सां पुॼनि। अलाह ताला फरमाए थो त गुमान पिया कनि त अलाह मदद न कंदुसि जॾहिं न इन्हनि जी मुखालफ़त करे हे अॻवान थी हलियो आहे। अलाह को ॿियनि खे मुफ़ीद नथो सम्झे, उन्हनि खे कारसाज़ नथो वञे, त पोइ हाणे इहे कंदसि हिन सां मुक़ाबिलो। इहे कंदा आहिनि जान, छो त इहे सभु कावड़िया आहिनि, के सिर जा दुश्मन, के माल जा दुश्मन, के इज़त जा दुश्मन, दीन जे ॿुधाइण वारनि जा एतिरा दुश्मन थींदा आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा दुश्मन थी पिया, पोइ हुननि इहो फ़ैसिलो कयो। हाणे ॾिस त अदा कीअं था पुॼनि, कीअं था नुक़सानु कनि। घणा ई इलाइक़ा आहियूं पछाड़ीअ, हिकिड़े दफ़े हिकिड़ो नाज़री वठी आया, हे नज़र अहिड़ी हणंदो हुओ, वरी जो नज़र हाणे त पटीअ ते। इहा बि हिकिड़े क़िस्म जी ज़हरी हिकिड़ी करंट आहे, कॾहिं कॾहिं किन इंसाननि जे अखियुनि में थींदी आहे ज़हरी करंट। उहा ज़हरी करंट खपुर नांग खे त हूंदी आहे हमेशह, इहो मां तव्हांखे ॻाल्हि त ॿुधायां थी। खपुर नांग थींदो आहे, उन जे अखियुनि में ज़हरी करंट हूंदी आहे, पर जेकॾहिं कंहिं माण्हू सां न हीअं नांग उहो अखियूं अखियुनि सां मिलाए, उहा करंट हिन जे अखियुनि में लॻे थो, महिल माण्हू ऊंधो थी पवंदो आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तंहिं करे नांग खपर खे मारण जे वक़्तु मुंहिंजे अखियुनि ते न ॾिसो, अखियुनि सां हुनजी अखि न मिलायो, धको हणोसि, मारियोसि, मुंडे ते धको हणोसि, पर अखियुनि सां अखि न मिलायो, छो त जेकॾहिं तव्हांजी अखि अखि सां मिली वई त यक्सुल बसर, तव्हांजे अखियुनि खे डूहे वठंदो, हुनजो ज़हर हुनजे अखियुनि में जो निकिरंदो। जेको चक सां ज़हर हणंदो आहे, उहो अखियुनि में जो लाइट ज़हर जी तव्हांजे अखियुनि में लॻंदी, माण्हू थो थी पवंदो। अलाह जी कुदरत आहे, नबी सही फरमायो आहे बसि। पर जेकॾहिं ॻोढ़ारी ज़ाइफ़ा हूंदी ऐं उन जे अखि सां अखि मिली वियसि न, त अहिड़ो घेरो अची वेंदो जो ॿार उतार पटी ते ॿार किरी पवंदो। 4-5 महीननि जो ॿार हुजे न, खपर सां न आलू अची वञे नज़र, ॿियनि नांगनि में इहा ॻाल्हि कान्हे, ॿार किरी पए। घेरो अहिड़ो अची वञे जो दर घटि किरियो, जे नज़र थोरी टिकाई त पोइ त वियो, लेकिन थोरो असरु आयो त थोरे असर में बि खासो घेरो अची वेंदो ॿार खे, ॿार ढिलो थी पवंदो हेठि। इहे सभु तजुर्बे में आयल शयूं आहिनि ऐं पकी ॻाल्हि सोराना 100%। मुंहिंजो मतिलबु हिन मुंहिंजो छा आहे, मतिलबु इहा आहे त नज़र बि हिकिड़ी शइ आहे। पोइ अहिड़े क़िस्म जो ज़हर कॾहिं कॾहिं इंसाननि जे अखियुनि में बि हूंदो आहे। हिकिड़ो शख़्स मां वटि आयो, मां ॿाहिरि वेठो वञा, मंझंदि जो वक़्तु मौसम हुजे मई जी, आयो मां वटि अची वेठो, अॻे मुंहिंजो कुझु वाक़ो हुयो, मां हुनजी इज़त कई, हेॾो न छॾो फेरोज़ जे पासे जो गर्मी जी तकलीफ़, पाणी पाणी पीआरियो, त थोरो हुननि लाइ ॿार लाइ भॼियसि, गाॾी पीआरियो 5 सूज़ुकी हुअसि, जेके बि सूज़ुकी आहे अॻियो पियो वॾी खुलियल ॿार पोइ हुननि पाणी पाणी खाराईंदे, पोइ बाक़ी चई मूंखे हिकिड़ी तकलीफ़ आहे, जेकर हुनजे बारे में पोइ तव्हां हीरो करियो, तव्हां चओ बाबा छा आहे, चईसीं मां आहियां नाज़री। पोइ चईसीं मां खे माण्हू वठी वेंदा आहिनि कॾहिं गोयुनि ते, कॾहिं अहिड़े मुक़ाबलनि ते, पोइ जो वञी नज़र हणा त असुल पह कटे, जंग भॼी पए, ॾाढो लड़ी वञे, ॿिया अहिड़ा नुक़सान थियनि, कंहिंजी जायूं उन्हनि ते नज़र हणा त भॼी पवे, ओसारियूं उन्हनि ते नज़र हणा त करी पवे, घणियूं ॻाल्हियूं। जीअं हाणे मां अहिड़ो तंग थियां, 200 वठंदो आहियां, 400-500 रुपया ॾींदा आहिनि, नज़र हणी था कमु लथो। पोइ साईं मां हाणे छा कयां, मां चयो पोइ तूं हिकिड़ो कमु करे, मूंसां अधु न करे, उहो ई कर त बसि ठीकु थी वेंदो। चईसीं छा? मां चयो जॾहिं जंहिं शइ खे इहा नियत कढी छॾ त मां कंहिंखे नज़र हणंदुसि। चईसीं मां नियत कढी, मां चयो हाणे जॾहिं न तुंहिंजी पंहिंजे ख़्याल सां ई कंहिं ते शइ ते नज़र पइजी वञे, चयो अल्हम्दुलिल्लाह, एतिरो मां हुनखे जेको उन वक़्तु कर इहो अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह अजब ते, अल्हम्दुलिल्लाह शुक्र ते,
अजब ते चइजे सुभाणे अलाह शुक्र थिए अलहमदुलिल्लाह इन शकर तुमला जी त न करूं ख़ुदा क़ुर में फरमाए त शुक्र कंदो त मां तव्हांखे वधाईंदुसि नज़र खुटाईंदी आहे न नज़र कटिजी वई हमरा वधी वियो करे वरी साॻी मौसम ते 12 महीने आयो अची मिलियो मूंसां मां बठा विझंदो आहियां मुंहिंजी कमाई सुठी आहे अॻे कमाईंदो सुबुह मां फिटी कयो नज़र मुंहिंजी कटिजी वई कीअं कटी अलहमदिल्ला चवंदो आहियां नज़र मुंहिंजी लॻंदी कान्हे वेठो ॾिसां मिली कई मुंहिंजो मतिलबु आहे त इलाज बि आहे ज़हर बि आहे त ज़हर जो तिरियाक बि आहे नांग जे लाइ त बसि इहो आहे एतिरो माण्हू अखियुनि खे खणी पंज घेरी करे मोड़े हिकु त अखियुनि में हिकु त ॾिसे ई न नांग मां न सिधो थो नांग खे ॾिसण जी का ज़रूरत आहे छा नांग खे जिते था कढिबो उते ॾिसबो अखियूं मिलाइजनि विझी था हिन सां मुक़ाबिलो कजे अखियुनि मुंहिंजो मतिलबु इहे ॻाल्हियूं बि न फेजियूं आहिनि हर कंहिं माण्हू खे इल्म हुजनि मायुनि खे मर्दनि खे सभिनी खे ॿुधाए छॾियो त नांग जी अखि सां अखि न मिलाइनि मायूं कोन्हे मर्द ॿारनि भली हुनखे न त उहो कोशिशि कंदो आहे अखियुनि सां अखियुनि में अटकाइण जी ऐं इहा ॻाल्हि मां पाण बि ॾिठी आहे त अखियुनि सां अखियूं अटकाईंदो पर पोइ उते मोड़े छॾिबी अखि न त अखि वई सलाह चुप नाज़री हुजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नज़र हणण जे लाइ पाण वेठा हुजनि कुझु क़ुर शरीफ़ वेठा पढ़नि काबतुल्लाह यादि उहो अची बि अचे त मां हसन अरे वाह जो मुड़ुसु आहे सुहिणो मां हसन चओ तूं आवाज़ त कहिड़ो सुहिणो अथसि क़ुर नथा पढ़नि नबी जो क़ुर मां हसन चओ तूं कहिड़ो आवाज़ु सुहिणो अथसि मां हसन वाह जो मुड़ुसु आहे मां अॼु वधो कहिड़ो सुहिणी ढांचो आहे साफ़ त सुठी आहे अलाह ताला फरमाए इन कलाल आहे ख़ुल्क नज़ीर तुंहिंजो ख़ुल्क बि सुहिणो तुंहिंजो ख़ल्क बि सुहिणो तुंहिंजी शकिल बि खाधी ईअं बि नज़र हाणे हिते नबी साईं जन वरी पहिरियों लॻा इहो अखर ॿुधी जेकी करे करे माशा अलाह का न मां लमे कुन जेकी घुरे अलाह करे जेको न घुरे न करे बसि इहे अखर वेठा पढ़ियूं हुन बि चयो ज़ोर ॾेई हलियो थी नज़र हुजे न लॻी या त वरी इहो गड़बड़ था कयो माशा अलाह का न मां लमे कुन बसि एतिरो बड़ो त नज़र ख़तमु थी वई हो जेकॾहिं पुछड़ाई खे न मुड़े त तव्हां वरी इहो बड़ो मतिलबु त इलाज इहे अखर बि माण्हू खे यादि हुजनि माशा अलाह कान जेकी घुरे अलाह थिए मां पंहिंजी ॿोली में बड़ो जेके अलाह घुरे थिए जेको न घुरे न थिए बसि जफ़ल मां छा या कम यूरीर जेकी करे अलाह वणेसि थो करे जेकी फ़ैसिलो करे उहो हुनजो पूरो आहे बसि अहिड़ा अखर खणी चओ त नज़र कटिजी वेंदी सो सही हिते हिननि माण्हुनि खे आंदाऊं ऐं इहे बि अखर अची आऊं राहनि सां अलाह मदद कंदो ई कान का न दुनिया में अखर अलाह खे फरमाए त तव्हां ईअं था चओ रसूल खे अहिड़ा प्रोग्राम तव्हां ठाहिया आहिनि नबीअ जे ख़िलाफ़ ग़लति आहे का ॻाल्हि कान्हे भले अमदद बि सभु समाज हिकिड़ी ॻाल्हि अथव ॾस थो ॾियनि ख़ुदा पर मुहाल सां कॾहिं कॾहिं मुहालात जो ॾस ॾिबो आहे इल्ज़ाम लाइ जीअं असां कंहिंखे खणी चऊं हिकिड़ो कक थिए तंग थिए बेज़ार थिए पोइ हिते रहो माण्हू जान मुंहिंजी छॾी नथा पिया मां हाणे छा करियां कॾहिं कॾहिं थींदो आहे ईअं किन माण्हुनि खां परेशान थी पवंदो आहे पोइ हुनखे चइबो आहे दादा हाणे जेकर नथो पुॼी सघे त भाव कईंदो चवंदो आहे त पोइ भाव कईंदो हिते अलाह ताला ईअं थो फरमाए त जेकॾहिं तव्हां रसूल सां नथा पुॼी सघो हुनजो मुक़ाबिलो नथा करे सघो त हाणे हीअं कयो आसमान ते हिकु रसो खणी ॿधो मथे रसो ॿधो पोइ उन रसे सां ॿधी पोइ मथे चढ़ी वञो जेकी अलाह जी तरफ़ां मदद ऐं अहसान ऐं क़ुर जिब्राइल हुन ते अचे नाज़िल थिए थो ऐं अलाह तबारक ताला जी तरफ़ां हक़ हिदायत हुन ते अचे थो ऐं तव्हांखे उहो अॻुवाड़ी करे सम्झाए थो इहो त एॾो दरवाज़ो बंदि कयोसि दरी जे मूं अलाह जो हुकुम अचे थो उहो त बंदि करायोसि एॾे को रसो ॿधी चढ़ी वञो मथे जेकॾहिं उहो बि न करे सघेव त पोइ चढ़ी पोइ खणी रसे खे छिनो रसे खे छिनो त पोइ फाको करे या त हेठि करियो पोइ तव्हांजो कंधु वञी पए या मथां दरी बंदि करे या पंहिंजो कंधु वञो जान त छॾायो न पंहिंजी इन मुसीबत खां या त उहा दरी बंदि करे थो जहिड़ो अलाह जो फज़ुल ऐं फैज़ मुंहिंजे रसूल ते नाज़िल थिए थो अहिड़ी तरह सभिनी जे लाइ आहे अलाह ताला पंहिंजे फज़ुल ऐं करम सां जेकी जंहिंसां इनाम करे अहसान करे जंहिंसां पंहिंजो महिरबानी करे थो पोइ ॿिया माण्हू नथा सहनि हुनखे नथा सहनि अलाह जो फरमाए त तव्हां रसूल जे लाइ बि था चओ त अलाह जा अहसान सो चढ़ी वञो मथे आसमान ते ओॾो दरी बंदि कराए थो लेपो ॾियारे सुख करे थियो ऐं जेकॾहिं न त पोइ हाणे बि कमु न थियो
थिनो त दिफ़ा करे ज़मीन ते किरो कंधु जान पंहिंजी छॾायो या हेॾो छॾायो या हुन छॾायो आई ॻाल्हि सम्झ में पोइ तव्हांजी इहा पॉलिसी कुझु फ़ाइदो ॾिए थी तव्हांखे हल न कहिड़ो अहिड़ी तरह असां नाज़िल कंदा आहियूं आयतूं खुलियल बयान ॿुधाईंदा आहियूं अलाह ताला हिदायत करे जेके चाहे रब ताला हिदायत जो मालिक आहे साफ़ साफ़ ॻाल्हियूं सुहिणा मिसाल रब ताला ॿुधाए छॾिया